ॿिया ख़बर मथे पहुचाईंदा हलूं। भाई पांदी में जिते कबूतर चोरी जो इल्ज़ाम साबित थियण ते नीगर मथां 2 लाख रुपया ॾंढ विधो वियो आहे। ॿिया ख़बर मथे पहुचाई पिया। कबूतर चोरी वारे मामले जो असलम जंगवाणी जी सरपंची में फ़ैसिलो थियो आहे। पोरियत रमज़ान बिरोही जे पुट शबीर बिरोही मथां 2 लाख रुपया ॾंढ विधो वियो आहे। अपडेट कयूं पिया। भाई पांदी में कबूतर चोरी जो इल्ज़ाम साबित थियण ते नीगर मथां 2 लाख रुपया ॾंढ विधो वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पोरियत रमज़ान बिरोही जे पुट शबीर बिरोही मथां 2 लाख रुपया ॾंढ विधो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। भाई पांदी में अमान ब्रह्मणी खां। अमान, छा तफ़सील आहिनि? जीअं मां ॿुधाईंदो हलां त कुझु ॾींहं पहिरियां वाई पांदी जो रवासी आहे पोरियत रमज़ान बिरोही जो पुटु आहे 12 सालनि जो शबीर बिरोही, जंहिं पाड़े जो रवासी आहे रुस्तमानी बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ आहे अरबाब रुस्तमानी। उन जा 3 कबूतर चोरी कया हुया। उन खां पोइ जेको अरबाब रुस्तमानी आहे हिकिड़े चङो मुड़ुसु ॻोठ जो असलम खान जंगवानी वटि जेको फ़ैसिलो करायो हुयो, उन वॾेरे उन पोरियत जेको ॿार हुयो उनजे मथां 2 लाख जो जेको टटी विधी जी। ठीकु आहे अमान, वॾी महिरबानी अमान जी तफ़सील खां आगाह करण लाइ।